अस्सलाम वालेकुम नाज़रीन, एसएस न्यूज़ सां गॾु आहियां आयशा सजाद। नाज़रीन, सभ खां पहिरीं हिन वक़्त जी हेडलाइंस ते नज़र विझंदासीं। सिंध जो वॾो वज़ीर मुराद अली शाह नूरियाबाद पावर प्लांट रेफरेंस में इस्लामाबाद जी एहतसाब अदालत में पेश। वॾे वज़ीर चयो आहे त माण्हू ॻाल्हाए रहिया आहिनि त मुराद अली शाह डील कई आहे ऐं मुंहिंजो केस कराची मुंतक़िल कयो वियो आहे। डील करण वारा ॿिया हिन नेब कूड़ो केस कयो आहे। 6 सालनि खां अदालत में पेश थी रहियो आहियां। इहो समूरो ख़र्च नेब खां भरायो वेंदो। एहतसाब नेब जो बि थींदो। सिंध हाई कोर्ट MQM पाकिस्तान जी मकानी चूंडूं रोकण जी दरख़्वास्त रद्द करे छॾी। इलेक्शन कमीशन जे वकील अब्दुल्ला हिंचरा पंहिंजे दलीलनि में चयो त इलेक्शन कमीशन कानून मूजिबि चूंडूं कराइण जो फ़ैसिलो कयो। उन फ़ैसिले जे बुनियाद ते MQM पाकिस्तान बि पहिरें मरहले में हिसो वरितो। पंजाब जो वॾो वज़ीर चौधरी परवेज़ इलाही एतमाद जो वोट हासिल करण में कामयाब। ऐवान मच्छी मार्केट बणिजी वियो। मुख़ालिफ़ धुर पारां एजेंडा जूं कापियूं फाड़ियूं वयूं। कुर्सियूं उछलाए हयूं वयूं। पंजाब असेंबली जी गुज़िरियल राति देर सां थींदड़ इजलास में परवेज़ इलाही 186 मेंबरनि जी हिमायत हासिल करे एतमाद जो वोट हासिल करे वरितो। मलीर जी अदालत नाज़िम जोखियो क़त्ल केस में सिंध असेंबली जे मेंबर ॼाम अवेज़ जे ठाह वारी दरख़्वास्त मंज़ूर करे वरिती। अदालत मक़तूल जे वारसनि सां सलाह लाइ जवाबदारनि जी दरख़्वास्तुनि ते फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। ॼाम अवेज़ गुहराम समेत 3 जवाबदारनि जे ठाह वारी दरख़्वास्त मंज़ूर। 2 जवाबदारनि जी ठाह वारी दरख़्वास्त रद्द कई वई। मटियारी भरिसां रोड हादसो। ड्यूटी ते वेंदड़ पुलिस अहलकार मौक़े ते ई फौत। पलीजाणी वासी पुलिस अहलकार मोहम्मद सिद्दीक नाइज हैदराबाद ड्यूटी ते वञी रहियो हो त मोटरसाइकिल जे टायर में शाल विचड़ी वई। नाज़रीन, इहे हुयूं हिन वक़्त ताईं जूं हेडलाइंस। वधीक तफ़सीली ख़बरूं असांजे YouTube चैनल ते ॾिसंदा। असांजे YouTube चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।